जी तो नाज़रीन अगे हफ्ते असांखे खोड़ मच्छी लगी हुई, हाँ ॾिसूं था तो असांजी ॾियार में घणी मच्छी लगी है। जी तो नाज़रीन इन्हनि के साफ पानी में धोई पचाईंदसि। इसमें वञे टांडा थी वञनि पोइ मच्छी पकाइजे तो ॾाढी मज़ेदार थींदी आहे। शिकार तो मच्छी पचाइण जो मज़ो ही अलग आहे। जी तो नाज़रीन असां अगे हफ्ते मिलंदासीं, हिन दफ़े असां मच्छी ॾाढी पकड़ी, खाधीसूं भी जाम। अल्लाह हाफ़िज़।